डोकरी तालके जी तारीख़ में पहिरियों भेरो तालीम खाते पारां आर्ट कल्चर ऐं साइंसी फेस्टिवल मेलो गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मेन डोकरी में लगायो वियो, जंहिंमें तालके डोकरी जे मुख़्तलिफ़ प्राइमरी स्कूलनि तरफ़ां साइंसी ऐं सक़ाफ़ती स्टॉल लगाया विया। तक़रीब में डिस्ट्रिक्ट एजुकेशन प्राइमरी लाड़काणो मोहतरम अनीसुर रहमान जलबाणी, असिस्टेंट कमिश्नर डोकरी अनवर अली ख़ासकेली, सैयद पीर मोहम्मद शाह, तालका एजुकेशन मेल ऑफिसर इरशाद अहमद बुकियो ऐं पेट अलफ समेत उस्तादनि ऐं शागिर्दनि शिरकत कई। इन मौक़े ते डीओ तालीम अनीसुर रहमान जलबाणी ऐं असिस्टेंट कमिश्नर डोकरी अनवर अली ख़ासकेली टीओ इरशाद अहमद बुकियो आर्ट ऐं कल्चर फेस्टिवल जो इफ़्तिताह कयो। फेस्टिवल में मुख़्तलिफ़ स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि प्रोजेक्ट ऐं सक़ाफ़त जा सामान पिणु रखिया, जिते शागिर्दनि वॾे अंग में पहुची फेस्टिवल घुमियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।